नाज़िन वाही पांदी लॻ ॻोठ खमीसो खान जमालीअ में सरकारी प्राइमरी स्कूल गुज़िरियल 6 सालनि खां बंदि आहे। कुझु महीना अॻु स्कूल में मास्तर मुक़ररु थियो आहे, पर इहो बि ड्यूटीअ तां ग़ाइबु आहे। अहिड़ी सूरतहाल सबबि इलाइक़े जा ॿार तालीम खां महरूम ऐं ॻोठाणा सरापा एहतिजाज आहिनि। वधीक तफ़सील ग़ुलाम नबी लगारीअ जी हिन रिपोर्ट में। वाही पांदी लॻ ॻोठ खमीसो खान जमाली में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गुज़िरियल 6 सालनि खां गैरफ़ाल बणियल आहे। स्कूल जी इमारत त क़ाइमु आहे, पर पढ़ाइण लाइ मास्तर मौजूदु ई न आहे। अहिड़ी सूरतहाल सबबि इलाइक़े जा सवें ॿारड़ा तालीम जे बुनियादी हक़ खां वांझियल आहिनि ऐं ॻोठाणनि में कावड़ ऐं ॻणती पखिड़ियल आहे। ताज़ो IBA टेस्ट वसीले मास्तर भर्ती थियण बाद हिकु उस्ताद हिन स्कूल में मुक़ररु थियण जा इतला आहिनि, पर उहो बि मुसलसल ड्यूटी तां ग़ाइबु आहे। ॿारड़ा रोज़ स्कूल अचनि था, पर मायूस थी मोटी वञनि था। ॻोठाणा ऐं ॿारनि जा वालदेन तालीम खाते जी बेहिसी ख़िलाफ़ सरापा एहतिजाज आहिनि। मां 2-3 दफ़ा जो ही वियुसि सुपरवाइज़र सां मिली आयुसि, उते मूंखे चयो चाचा तूं वञ, मास्तर तोखे मिलंदो। उहो भई मास्तर अञा कोन आयो आहे। वरी ॿुधूं था त असांजे नाम स्कूल जो मास्तर मुक़ररु थियो आहे हिकिड़ो, पर असां ताईं अञा आयो न आहे। अलाए कॾहिं अचे। हाणे मुंहिंजा ॿार नंढड़ा ॻोठ वारा हाणे ॿिए हंधि वञनि था त कुतनि खां डरनि था। मूं वटि हिते 50-60 ॿार आहे, किथे हिकिड़ो बि ॿार कोन्हे। उते 3 मास्तर आहिनि। महिरबानी कयो मूंखे मास्तर ॾियो। 80 ॿार सफ़ा वांदा वेठा आहिनि, सॼो ॾींहुं वतन था बनियुनि में खेॾंदा। हर को सुधरी वियो, असां अञा पोइते पिया आहियूं। इन जे करे असां महिरबानी करे हथ बि तव्हांखे ॿधूं था, भली असांखे मास्तर ॾियो। अधो थियो मास्तर ॾियो। अफ़सोस आहे मास्तर बि ड्यूटी ते आयल आहे, लेकिन मास्तर अॼु ताईं असां न ॾिठो, न असांजे ॻोठ वारनि ॾिठो, न वरी स्कूली मास्तर साहिब खे ॾिठो आहे। मास्तर सर परपुट पिया था पघारूं कनि, मासूमनि जी तालीम जो मसइलो आहे, तालीम तबाह आहे। ॻोठ खमीसो खान जमाली जे रहवासियुनि जो चवणु आहे त स्कूल में मास्तर न अचण सबबि सवें ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे, पर तालीम खाते दादूजा ऑफिसर लातालुक बणियल आहिनि। जॾहिं त बार बार एहतिजाज बावजूदु तक जे चूंडियल नुमाइंदनि हिन अहम मसइले जे हल लाइ का पेशरफ़्त नाहे कई। कैमरा टीम सां गॾु ग़ुलाम नबी लगारी, SS न्यूज़ वाई पांदी।